अस्सलाम वालेकुम किस्सा को में हाजिर हैं नहीं दुआ सां जिते भी खुश जो शाद आबाद जो करीम रब के दामे दरमे कर में सुखने सिर्फ मैंने मोहताज रखी आमीन सुम्मा आमीन सब खां पहिरीं त गुज़िरियल हफ़्ते जे लाइ माज़रत त उन में मां तव्हांजी ख़िदमत में पंहिंजी पूरी रिकॉर्डिंग पेश करे न सघियुसि या जेको किस्सा को जो वक़्तु हूंदो आहे 6 खां 10 मिंट उन में उहा कचहरी अव्हां जी ख़िदमत में पेश थी न सघी जंहिंजे लाइ मां वरी बि अव्हां खां हथ ॿधी माफ़ी चाहियां थो। ईअं हूंदो आहे त तव्हांजा राय मिलंदा आहिनि पिया ऐं राय जे बारे में चयो वेंदो आहे त उहो हमेशह हिकिड़ो एक्सट्रीम हूंदो आहे एक्सट्रीम इन द सेंस त या त हू हा हूंदो आहे या न हूंदो आहे मिसाल तौर जॾहिं अॻे असां टेलीविज़न ते स्क्रिप्टिंग कंदा हुआसीं त को ड्रामो हूंदो हुयो जंहिंजी एॾी वॾी कोशिशि हूंदी हुई त हीअ हीअं बि थिए हीअं बि थिए हूअं बि थिए त पोइ ॾिसण वारे वटां सिर्फ़ु हिकिड़ो जवाबु ईंदो आहे त या त बहितरीनु हुयो या न वणियो मतिलबु ईअं हूंदो कोन्हे को त मतिलबु जेका राय हूंदी आहे उहा कंपाइल्ड राय हूंदी आहे हिकिड़ी त भई मुश्तमे हूंदो आहे लफ़्ज़ त मतिलबु उहा हिकिड़ी भेरो ॾाढो सुठो हो साईं वाह वाह वणियो या चयो त बसि ठीकु न हो साईं बसि मज़ो न आयो यानी की माना का मतिलबु का थर्ड ओपिनियन कान हूंदी आहे त ईअं ई जॾहिं असीं किसा गवां जी ख़बर में पेश कयूं था त हिकिड़ा दोस्त अहिड़ा आहिनि जेके ॿियनि था तारीफ़ कनि था ऐं हिकिड़ा दोस्त अहिड़ा आहिनि जेके चवनि था त हीअ साॻियूं साॻियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां बार बार कंदा रहो था ऐं गुज़िरियल हफ़्ते हाज़िरी न थी त उन ते बि मूं अव्हांजा केतिरा ई तव्हांजा राया मूंखे मिलिया जंहिंजे लाइ मां बेहद शुक्रगुज़ार आहियां मुंहिंजो पर ॻाल्हि इहा आहे त साॻी साॻी ॻाल्हि त दुनिया में हूंदी आहे न मिसाल तौर जेके मौज़ू आहिनि उहे चयो वेंदो आहे त जीअं जलील साहिबु लिखियो हुयो ऐं चयो वेंदो आहे त दुनिया में शायदि 31 मौज़ू आहिनि या शायदि 33 मौज़ू आहिनि जेके दुनिया में किथे को हलनि था पर शयूं त पंहिंजे मदार में आहिनि मिसाल तौर जीअं सुर सत आहिनि रंग सत आहिनि ज़मीन आसमान सत आहिनि सतनि जो हिकिड़ो गिरदान आहे मुख़्तलिफ़ शयुनि ते हावी त तव्हां उन्हनि खे पोइ उन खां ॿाहिरि मिक्सिंग करे सघो था मिसाल तौर ॿ रंग मिलाइबा आहिनि त उन सां गॾु ॿियो को रंग ठही वेंदो पर छा आहे त जज़्बा आहिनि न उहे मतिलबु ईअं आहे त जज़्बा पंहिंजी जॻह ते स्पेसिफिक हूंदा आहिनि वो रंज आहे ख़ुशी आहे मोहबत आहे ख़ुदा माफ़ी ॾे नफ़रत आहे उदासी आहे अलम आहे इहे सभु जेके आहिनि से पंहिंजी जाइ ते हूंदा आहिनि ऐं उन्हनि मां जंहिंखे बि खणो त साॻियो फ्लेवर मिलंदो त असां कोशिशि कंदा आहियूं त किसा गो में मोहबतुनि जूं ॻाल्हियूं कजनि प्यार जूं ॻाल्हियूं कजनि मोहबत खे अॻिते वधाइजे ऐं पोइ उन में ईअं हूंदो त शायदि यकसानियत लॻंदी हुजे तव्हांखे लॻंदो हुजे त भई मोहबतुनि जूं ॻाल्हियूं कंदा जेके अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था त कोशिशि कंदासीं त मोहबत में कंहिं ॿिए क़िस्म जी ॻाल्हि कयूं पर कहिड़ी ॻाल्हि थी सघे थी इन करे बसि रुॻो इहो हूंदो आहे त किसो को नओं हूंदो आहे जेको हुन सां लिंक कंदो आहे त ज़िंदगी में मोहबतुनि खे फ़रोग़ हासिलु थिए चयो वेंदो आहे त हिकिड़े भेरे हिकिड़ा जज़्बा हुया शायदि इहा ॻाल्हि मूं पहिरीं बि कई हुई त उहे जज़्बा किथे पिकनिक मल्हाइण लाइ निकिता हुया सो कीअं पंहिंजी पंहिंजी ॿेड़ी खई हुई ऐं हुन आइलैंड ते पहुता हुया त जॾहिं आइलैंड ते पहुता हुया त ओचितो को हुते तूफ़ान अची वियो त चयूं त बाबा सभई पंहिंजी ॿेड़ियूं वापसि कयो ऐं पंहिंजे पंहिंजे घर मोटी हलो त तव्हांखे ख़बर आहे त मोहबत हमेशह पंहिंजे जुनून में हूंदी आहे पंहिंजी सोच में हूंदी आहे पंहिंजे गुमान में हूंदी आहे हुनखे ख़बर बि कान पई त हुनजी ॿेड़ी जेका हुन ते ॿधी हुई सा को हवा ववा में खिसकी हुतां खां ग़ाइब थी चुकी हुई त हाणे हुन वापसीअ लाइ ॿेड़ी कान हुई त हुन उदासीअ खे चयो त मूंखे पाण सां गॾु वठी हल त उदासी चयो त मां त एतिरी उदास आहियां जो मूंखे तोखे खणण लाइ टाइम ई कोन्हे को हुन ख़ुशीअ खां पुछियो त ख़ुशी त एॾी ख़ुशि हुई हुन चयो त फ़िलहालु त छॾे ॾे मूंखे ख़ुशि थियण ॾे त जल्दी घर वापसि वञण जो मौक़ो मिले पियो थो हुन ख़ुशहालीअ खां पुछियो त मूंखे पंहिंजी ॿेड़ी में खणी हल त ख़ुशहाली चयो त मूं वटि त एतिरी ख़ुशहाली आहे मुंहिंजी त ॿेड़ी एॾी भरियल आहे जो मूं वटि त जाइ ई कान्हे जो मां तोखे विहारियां हुन अलम खां पुछियो त अलम चयो त मां उदासीअ जीअं सोग में वरितलु आहियां ऐं मूं वटि पंहिंजे ई हुन खां फ़ुर्सत कान्हे का मूं वटि जाइ कान्हे का त मां छा कयां हाणे उहो सभु आहिस्ते आहिस्ते निकिरंदा पिया वञनि उहा मोहबत हुन जाइ ते बीठी हुजे त हिकिड़ो आवाज़ु आयो त अचु मुंहिंजी ॿेड़ीअ में वेह मां तोखे किनारे ते पुॼायां थो उहा हुन ॿेड़ी में वेही रही ऐं हुन ॿेड़ीअ हुनखे हुन किनारे ते पुॼाए जिते सभु सेफली पहुता हुया वापसि पंहिंजनि पंहिंजनि घरनि ते त पुछियो वियो त हुन पुछियो त हीअ कंहिंजी ॿेड़ी आहे त हुन चयो त हीअ वक़्त जी ॿेड़ी आहे हीउ वक़्तु हुयो हीउ टाइम हुयो हीअ मोहबत हुई जेका पंहिंजी ॿेड़ीअ में मोहबत खे वापसि खणी आई ऐं चयो वेंदो आहे त मोहबत खे सभिनी खां वधीक वक़्तु परखींदो आहे वक़्तु ॿुधाईंदो आहे त मोहबत छा आहे प्यारु छा आहे इहो जज़्बो केतिरो सचो आहे पंहिंजी जाइ ते केतिरी हक़ीक़त रखे थो त किसा गांव में बि हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे त वक़्तु हुजे जेको असांजी मोहबतुनि खे वापसि खणिजे छाकाणि त ख़ुवातीन हज़रात हुजत सां हिकिड़ी ॻाल्हि पुछां थो त असीं पंहिंजे पाण खे केतिरो वक़्तु ॾींदा आहियूं तव्हां कॾहिं इन ॻाल्हि ते गौर कयो आहे तव्हां वटि सॼी दुनिया जो वक़्तु आहे तव्हां वटि मुंहिंजे लाइ वक़्तु आहे उज़ैद लाइ वक़्तु आहे साद लाइ वक़्तु आहे शाहनवाज़ लाइ वक़्तु आहे उबैद लाइ वक़्तु आहे पंहिंजे लाइ वक़्तु आहे असां पंहिंजे पाण सां वियूं था कॾहिं असां बि किथे हिकिड़े सोचियो त महमूद मुग़ल तो कयो छा आहे अॼोको ॾींहुं तुंहिंजो कीअं गुज़रियो असां पंहिंजे किथारसिस कंदा आहियूं असां पंहिंजे पाण खे पंहिंजो पाण सां कचहरी कंदा आहियूं असां गूगल कंदा आहियूं असां हीअ कंदा आहियूं हू कंदा आहियूं असां बहसियत पंहिंजो पाण खे केतिरो वक़्तु ॾींदा आहियूं
त बसि इहो ई हूंदो आहे त पोइ मोहबत खे ॿिए पासे हली वेंदी आहे, छाकाणि त असांखे पंहिंजो पाण सम्झ में न ईंदो आहे त जॾहिं पंहिंजो पाण सम्झ में नथो अचे त पोइ शयूं कहिड़े पासे वञनि, उहो मदार कीअं हुजे, इन करे पोइ असांखे यकसानियत लॻंदी आहे, बोरियत जो शिकार थींदा आहियूं त यार साॻी ॻाल्हि आहे, साॻी उपटार आहे, पर उपटार साॻी न हूंदी आहे। इंसान न जेकॾहिं पंहिंजे पाण सां गुफ़्तगू करे त तन्हाई अलाए केतिरा बाब खोले थी, पंहिंजी आवाज़ जहिड़ो को आवाज़ कोन्हे जेको अंदर जो आवाज़ आहे। ऐं ईअं बि आहे त असीं जॾहिं हिननि सभिनी कैफ़ियतुनि में हुजूं था न त उहो यादि आहे उहो जेको विंसन कोवी आहे शायदि, हुनजो हिकिड़ो मिसाल आहे त उहो जेको चई न त हिकिड़ो पाणीअ जो गिलास खणो, उनखे पाणीअ सां भरियो, उनखे सिधा जले बीहो। हाणे तव्हां पहिरीं त उनखे गिलास खे तव्हां छले वेंदो त उन गिलास में पाणी आहे, तव्हां उनखे जले बीठायो, 15 सेकंडनि खां पोइ तव्हांखे लॻंदो त गिलास ॻरो पियो थो थिए, हालांकि तव्हां हुन में ॿियो पाणी कोन पिया पेटियो, ॿियो पाणी कोन पिया विझो, गिलास ॻरो पियो थो थिए। उन खां पोइ तव्हांखे आहिस्ते आहिस्ते महसूसु थींदो त गिलास जो वज़न वधे पियो थो, आख़िर तव्हां महसूसु कंदो तव्हांजो हथु आहिस्ते आहिस्ते ॾकणु लॻो आहे, ऐं आहिस्ते 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 तव्हां महसूसु कंदव त उन जेको वज़न आहे उहो एतिरो वधे पियो जो तव्हांजी ग्रिप हुन तां ख़तमु पई थी थिए, ऐं जेकॾहिं तव्हां उनखे हेठि न रखियो त उहो तव्हांजे हथनि मां छॾाइजी वेंदो ऐं बोरो बोरो थी वेंदो। त उते हिकिड़ो आख़िरी जुमिलो हुयो त गिलास हेठि रखणु सिखो न, गिलास खे हेठि रखणु सिखो न, छो उनखे खयों वेठा आहियो। त ॻाल्हि आहे त जेके मूं इन करे अर्ज़ु कयो जेको कुझु जुमिला ॿुधमि त हुन में बार बार ॻाल्हि हुई त हीअ यकसानियत यकसानियत कान्हे का, ॻाल्हि इहा आहे त जेकी सोच आहे उनजो वज़न वधणु घुरिजे, पर उनजे वज़न जे गिलास खे बि हेठि रखणु घुरिजे। जेकॾहिं असां नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं सम्झूं था, जेकॾहिं असांखे मोहबतुनि जे सबक़ जी उपटारी जी ख़बर आहे त ज़िंदगी ॾाढी सवली थी सघे थी, उनखे माण्हू कंहिं सुठे दग ते सही दग ते वठी वञी सघे थो। बसि इहा उजत हूंदी आहे तव्हां सां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदियूं पिया, अॼुकल्ह सियारे जी मौसम अचे पई थी, ऐं हिकिड़ो ॿियो तव्हांखे अर्ज़ु कंदासीं, हालांकि जेको रिलीफ वारो कमु पूरो थी वियो, पर तव्हां ॾिसो था आसे पासे में किथे को आहिनि अञा बि के असांजा जेके जिन खे ज़रूरत आहे त सियारे में सवड़नि जी ज़रूरत आहे या गरम कपिड़नि जी ज़रूरत आहे, त मुमकिन हुजेव त कंहिंजी न कंहिंजी का मदद ज़रूरु करे छॾिजो। इंशाअल्लाह अज़ीम बशर्ते हयाती ईंदड़ हफ़्ते हमारी ख़िदमत में वरी हाज़िर थींदुसि, तेसीं ताईं अल्लाह पाक जे अमान में करीम रब खे हमेशह जीअं दुआ आहे त दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मुहताज रखे, तव्हांजा अङण आसूदा हुजनि, तव्हांजा कल्ब फ़राख़ हुजनि, ऐं तव्हांजो दस्त जेको आहे सो ॾियण में दराज़ हुजे। फ़ी अमान अल्लाह, अल्लाह वाही सदाईं गॾु।